ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ केस और रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे माणिस जो ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिसिस जो ट्रायल करे इलेक्शन कमीशन जो चवणु आहे। रेफरेंस इलेक्शन एक्ट जे सेक्शन 137, 170 ऐं 170 तहत उमाणियो वियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ केस रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे माणिस जो ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिसिस जो ट्रायल करे इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त रेफरेंस इलेक्शन एक्ट जे सेक्शन 137, 170 ऐं 170 तहत उमाणियो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ केस और रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे माणिस जो ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिसिस जो ट्रायल करे इलेक्शन कमीशन जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो। इमरान खान खिलाफ जो तोशाखाना केस में जो फैसलो आयो इलेक्शन कमीशन तरफा जैमें इमरान खान से घड़ियों जो सामान हो वो खरीद कर चोरी करने के हवाले से साबित थियण ते इलेक्शन कमीशन जो अॼु बाज़ाब्ता तौर ते रेफरेंस हाईकोर्ट ॾांहुं माणे छॾियो आहे। इन खां अॻु में क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तरफा इमरान खान खिलाफ रेफरेंस मोकिलियो वियो हो इलेक्शन कमीशन में। त इमरान खान तोशाखाना केस में जेको आहे सो जेके शयूं ख़रीद कयूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो जेके माली असास आहिनि उहे ज़ाहिर न कया आहिनि, जंहिं करे इमरान खान खे जेको आहे सो नाहर करार ॾिनो वञे। जंहिं बैदि इलेक्शन कमीशन में तोशाखाना रेफरेंस बाबति जेको इमरान खान खिलाफ आयल हो उन ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो ॿुधणियूं थियूं ऐं उन ॿुधणियुनि में जेको आहे सो आख़िरी ॿुधणी थी जंहिंमें इलेक्शन कमीशन जे चेयरमैन तरफां इमरान खान के तोशाखाना केस में जेको आहे सो नाहिल ऐं कूड़ो करार ॾिनो वियो ऐं अॼु बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ जेको रेफरेंस हो उहो अॼु हाई कोर्ट में मोकिले छॾियो आहे ऐं हाई कोर्ट तरफां इन केस जी जेकी इमरान खान खिलाफ नाहिले जी जेकी दरख़्वास्त हुई उन में जेको आहे हाई कोर्ट तरफां इहो हुकुम ॾिनो वियो हो त जेके इमरान खान खिलाफ जेके केस जी दरख़्वास्तूं आहिनि उहे मजमूई तौर ते गॾु करे जेको आहे सो हाई कोर्ट ॾांहुं माणी वञनि ऐं अॼु जेको आहे सो इमरान खान खिलाफ इलेक्शन कमीशन बि बाज़ाब्ता तौर ते तोशाखाना केस में जेको रेफरेंस हो हुकूमत तरफां मोकिलियो वियो हो ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजो रेफरेंस बि अॼु हाई कोर्ट ॾांहुं माणे छॾियो आहे। जी महिरबानी नज़ीर, आगाह करण लाइ। नाज़रीन, वाक़िया आगाह कई पिया। तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ केस रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे माणे छॾियो आहे।